करमपुर लगोट शहीद अहमद बिजाणी में बिन धुण विच में माल खाइण तां झेड़ो थी पियो। लठियूं लॻण के नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बंगलाणी ऐं निंदवाणी बिरादरी विच में झेड़े के नतीजे में नवाब बंगलाणी ऐं सनावला बंगलाणी ज़ख़्मी थी पिया। पुलिस एनसी दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर ॾेई इलाज लाइ कंदकोट अस्पताल रवानो करे छॾियो। ज़ख़्मियुनि जे वारिस शाहज़ादो बंगलाणी ॿुधायो त निंदवाणी बिरादरी जा माण्हू संदन बकरियूं फुर करे रहिया हुआ त मज़ाहिमत करण ते धनारनि खे धक हणी शदीद ज़ख़्मी करे फ़रार थी विया। मुतासिर धुर पारां SSP कश्मीर कंदकोट खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ करमपुर भरिसां ॻोठ इकबाल अहमद ख़ान बिजाणी में बाहि लॻण के नतीजे में पोरियत जो घर सड़ी रख थी वियो। चुल्हि मां चिणग उथण के नतीजे में लाल मोहन बिजाणी जो घर सड़ी रख थी वियो। मुतासिर घरदणी जूं 2 मीयूं पिणु सड़ी ज़ख़्मी थी पियूं ऐं घर जो ज़रूरी सामान भी पिणु सड़ी वियो। ॻोठाणनि पाण हिमत करे बाहि ते कंट्रोल करे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ करमपुर।